कयो मुतालियो मुंह हो जो, कयो मुतालियो मुंह हो जो वर्क विसाल जो, तंहिंमें तूं ई तूं ॿी लात न लहिजे जेतिरी। लतीफ़ साईं फरमायो त किन किन माण्हुनि जो मुतालियो मुशाहिदो एतिरो वसी थिए थो जो उहे वर्क विसाल जो बि पढ़ी वेहनि था। अॼु असांजी हिन हमसरी अदबी निशस्त हिकु अहिड़ी शख़्सियत सां आहे जंहिं पंहिंजी हयाती ख़्वाहिशुनि सां न पर मक़सदनि सां जी आहे। असां वटि अॼु मेज़बानी महिमान थी विया आहिनि ऐं हिन अदबी निशस्त खे पाण अॻिते वधाईंदे जंहिं महिमान तरफ़ वधंदासीं उन्हनि जो तारुफ़ आहे मैडम ज़ाहिदा अबड़ो साहिबा। मैडम ज़ाहिदा मुसलसल हमसरी मैगज़ीन कढनि पियूं जंहिंखे 10 साल पूरा थी चुका आहिनि ऐं अॼु पाण जंहिं किताब ते गुफ़्तगू कंदासीं उहो आहे दोस्तोयेव्स्की जो क्राइम एंड पनिशमेंट। दोस्तोयेव्स्की जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि तमामु घणी मशहूरु आहे त चयो वेंदो आहे त सम पीपल लिव इन द मेंटल टॉर्चर, ऐं इहा मुकमल तौर ते ॻाल्हि दोस्तोयेव्स्की जे लाइ अप्लाई थींदी आहे त हू कीअं पंहिंजी ज़हनी कैफ़ियतुनि सां ऐं ज़हनी टॉर्चर सां हमेशह झेड़ींदो रहियो। ही क्राइम एंड पनिशमेंट नॉवल बि हिकु हुनजी अहिड़ी कड़ी आहे, हुन में जेके कैरेक्टर, जेके थीम्स ऐं जेको मॉरल ऑफ द स्टोरी आहे उहो सभु इन लिहाज़ जो ई आहे। हाणे इहो असां मैडम ज़ाहिदा खां पुछंदासीं। अॼु कल्ह हू इहो नॉवल पढ़नि पिया ऐं हुननि इहो नॉवल मुकमल करे वरितो आहे त हू ई असांखे ॿुधाईंदा त हिन नॉवल जी कहाणी कीअं शुरू थिए थी ऐं उन कहाणीअ जो इख़्तिताम कीअं थिए थो। मैडम तव्हांखे भली का। थैंक यू मंसूर। तव्हां अॼु जेको आहे मूंखे महिमान करे विहारे छॾियो आहे पंहिंजे प्रोग्राम में ऐं आउं थोराइती आहियां तव्हांजी। ऐं मूंखे इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे त आउं दोस्तोयेव्स्की जे नॉवल क्राइम एंड पनिशमेंट ते ॻाल्हाईंदसि। हीउ नॉवल मूं रिसेंटली पढ़ियो आहे ऐं कोशिशि कंदसि छो जो दोस्तोयेव्स्की जे नॉवल जे मथां ॻाल्हाइण का सवली ॻाल्हि बि कोन्हे, पर जीअं त मूं हुनजो हीउ पहिरियों नॉवल पढ़ियो आहे ऐं इन मूंखे ॾाढो मुतासिर कयो। त नॉवल जी स्टोरी एक्चुअली उन खां पहिरीं आउं चाहींदसि त माण्हुनि खे थोरो दोस्तोयेव्स्की जे बारे में बि असां ॿुधायूं त हू ईअं सम्झो त अञा कम्युनिस्ट जेका तहरीक हली हुई उन खां पहिरीं सोशलिस्ट रिफॉर्म्स जे लाइ हुन हिकिड़ी जेका सा तहरीक हली पई रशिया में, उनजो हिसो हो ऐं उन में जॾहिं उहो पकड़िजी वियो त तक़रीबन ईअं सम्झो त जेको उन वक़्त जो बादशाह हो, ज़ार हो, उनजे तरफ़ खां 22 छोकिरा जेके आहिनि से उन्हनि खे मौत जी सज़ा जेका आहे ॿुधाई वई। दोस्तोयेव्स्की बि उन्हनि नौजवाननि में शामिल हो। उन वक़्त में हुनजी उमिरि 28 साल हुई, पर जॾहिं उन्हनि खे ईअं सम्झो त चौक ते आणे बीहारियो वियो ऐं उन्हनि खे सज़ाए मौत जे लाइ अञा बसि ईअं गोली लॻण वारी, त उन खां पहिरीं जेको आहे सो ज़ार जो पैगाम अची वियो ऐं हिननि जी ज़िंदगी बची वई। पोइ हुननि खे जेल मोकिलियो वियो ऐं उते साइबेरिया में जेको आहे सो हिननि खे तक़रीबन 8 साल जेको आहे सो जेल में गुज़ारणा पिया। उन खां पोइ जॾहिं ॿाहिरि निकितो त हू पंहिंजा इलाही सारा तजुर्बा जेके जेल में जेके आहिनि से उनखे थिया ऐं उन जेको माण्हुनि जी नफ़्सियात खे पढ़ियो, उते वेझो खां जेके आहिनि से क्रिमिनल माण्हुनि खे ॾिठो, त उन्हनि जी ज़िंदगियुनि खे ऐं हुन पंहिंजे तजुर्बनि खे मिलाए करे उन जेको अदब जेको लिखियो आहे उन जी रिफ्लेक्शन असांखे हिन नॉवल में बि नज़र अचे थी। ऐं क्राइम एंड पनिशमेंट जेको आहे सो हिकिड़ो अहिड़ो नॉवल आहे जेको हिकिड़ो नौजवान, जेको पढ़ियलु लिखियलु नौजवान आहे रेस्कोल्निकोव, उहो जॾहिं अचे थो सेंट पीटर्सबर्ग में पढ़ण जे लाइ, त उहो लॉ जो जेको आहे सो स्टूडेंट हूंदो आहे बेसिकली, पर हिकिड़ी ग़रीब माउ जो पुटु जंहिं वटि तमामु घटि ईअं सम्झो त हुनजी मुआशी हालत ॾाढी ख़राबु हूंदी आहे। छो जो तव्हांखे ख़बर हूंदी त उन वक़्त में जेको रशिया जी हालत जेका आहे सा इहा हुई त ग़रीब तमामु ग़रीब हो, त अमीर इलाही अमीर हुआ। त हीउ जेको आहे सो उते रहंदो आहे, हिकिड़े किराए जे घर में रहंदो आहे या किराए जी हिकिड़ी कोठड़ी में रहंदो आहे ऐं उहा नंढड़ी जेका कोठड़ी या कमिरो जेको हूंदो आहे बिल्कुलु ईअं सम्झो त नंढड़ी हिकिड़ी पेती वांगुरु रहंदो आहे, उन में रहंदो आहे। ऐं उते हिन वटि न खाइण जे लाइ पैसा हूंदा आहिनि, न हिन वटि सुठा कपिड़ा हूंदा आहिनि ऐं न ई हिन वटि पंहिंजी यूनिवर्सिटी जा जेके आहिनि से पैसा ॾियण जा जेके आहिनि से फ़ी भरण जा पैसा हूंदा आहिनि। त पोइ ही उते ई जेको आहे सो कुझु जेके आहिनि से हिन वटि सामान हूंदो आहे। हिकिड़ी पंहिंजे पीउ जी वॉच हूंदी आहे
ऐं उहा वॉच जेको आहे सो ही ॾींदो आहे, हिकिड़ी औरत हुते हूंदी आहे जेका शयुनि खे गिरवी रखंदी आहे, ऐं उहा वॉच जॾहिं रखणु वेंदो आहे त ही उन माई खे जॾहिं ॾिसंदो आहे त उनजे बारे में उते ॿिया बि माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि त ही जेका आहे सा शयूं थी गिरवी रखे, माण्हुनि जा पैसा थी खाए, ऐं जेको गिरवी सामान नथो छॾाए सघे उनजो सामान खाई थी वञे। सो बहरहाल ही उनखे ॾाढो नापसंदि कंदो आहे, सभु उनखे नापसंदि कंदा आहिनि, ऐं उन हिसाब सां पोइ ही जेको आहे सो उनजो मर्डर करण जो सोचींदो आहे, ऐं जॾहिं उनजो मर्डर करे वठंदो आहे त पोइ उन खां पोइ हिकिड़ी नफ़्सियाती कैफ़ियत में जेको आहे उहो फासी पवंदो आहे, ऐं उहा कैफ़ियत जेका आहे उहा ई एक्चुअली आहे त क्राइम एंड पनिशमेंट, जेके असीं चई सघूं था त उहो पंहिंजे ज़मीर जो क़ैदी बणिजी वेंदो आहे हलो, ऐं उहो ज़मीर जो क़ैदी बणजण खां पोइ उनजी जेका नफ़्सियात बिल्कुलु तब्दील थी वेंदी आहे। त मतिलबु जीअं चई सघिजे थो त हिन कहाणीअ जो जेको मक़सदु आहे उहो आहे त एक्स्ट्राऑर्डिनरी मैन्स क्राइम। त ही हिन जी जेका थियरी आहे उहा बि इहा ई हूंदी आहे, त चयो वञे थो त इहा जेका आहे इहा थियरी फ्लॉ आहे, त एक्स्ट्राऑर्डिनरी मैन जो क्राइम आहे उहो फ्लॉ में वियो आहे। हाणे इहो तव्हां ॿुधाईंदो, रास्कोल्निकोव जॾहिं क्राइम करे थो त उन खां पोइ हुनखे इहा शइ किथे महसूसु थिए थी त आया ही इहो क्राइम में इन खे रखी सघिजे थो, ऐं हू इहा कॾहिं शइ डिस्कवर करे थो त इहा क्राइम न आहे बल्कि इहो एक्स्ट्राऑर्डिनरी मैन जो जेको आहे त विल पावर आहे ऐं हू इहो सभु कुझु करे सघे थो। जी बिल्कुलु मंसूर, एक्चुअली ही जेको किरदारु आहे रास्कोल्निकोव उहो हिकिड़ो अहिड़ो किरदारु आहे, अहिड़ो नौजवान आहे जेको सोचे थो त आउं एक्स्ट्रा ऑर्डिनरी मैन आहियां ऐं मूंखे समाज में, छो जो हू हिकिड़ो एक्चुअली माण्हू आहे जेको मज़हब खे फॉलो नथो करे, मज़हब खे नथो मञे, उनजा जेके आहिनि से के बि मज़हबी अक़ीदा कोन्हनि, ऐं हू हिकिड़ो पंहिंजो पाण खे बिल्कुलु हिकिड़ो फ्री मैन जे तौर ते ॾिसे थो, ऐं हू सोचे थो त मूंखे समाज में जेकॾहिं आउं को चङो कमु करणु चाहियां थो, उनजे लाइ मूंखे को क्राइम बि जेकॾहिं करिणो पियो त उहो एक्चुअली क्राइम जेको आहे उहो कंसीडर कोन थींदो, ऐं उहे माण्हू चंद माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके दुनिया में ईंदा आहिनि या समाज में हूंदा आहिनि जिन वटि इहा सम्झो त अथॉरिटी हूंदी आहे त उहे को क्राइम करे ऐं समाज खे वॾो बेनिफिट ॾेई सघनि था। त ही जेको क्राइम कंदो आहे, जेका औरत जेका गिरवी रखंदी आहे सामान या प्लेजिस वठंदी आहे माण्हुनि खां, ऐं उहा माण्हुनि खे सम्झो त हिकिड़े क़िस्म जो फाइनेंशियल जेको आहे सो सपोर्ट बि ॾींदी आहे, पर उन सां गॾो गॾु उन्हनि जा जेके प्लेजिस हूंदा आहिनि, जॾहिं जो टाइम गुज़री वेंदो आहे उहे माण्हू खणी न सघंदा आहिनि त वरी उहे फॿाए वेंदी आहे। त ही सम्झंदो आहे त ही माई जेका आहे सा समाज जो रत पई पीए, ऐं ग़रीब माण्हुनि जा जेके आहिनि से सामान पाण वटि रखे थी, उन सां उहो पंहिंजी दौलत में इज़ाफ़ो पई करे, इन करे इहो मूंखे हक़ु हासिलु आहे त आउं उन हिकिड़ी तमामु ईअं सम्झो त नापसंदीदा शख़्सियत आहे, ऐं पोइ उनजे घर वेंदो आहे, सॼो उनखे पहिरीं त हू जेको आहे सो हिकिड़े क़िस्म जी रैकी कंदो आहे त ॾिसां त हू कहिड़े टाइम ते जेको आहे सो किथे थी बीहे, हुनजे घर जो अंदरि वञी नक्शो जेको आहे सो जाचण जी कोशिशि कंदो आहे, हू सॼी उनखे जेको आहे सो पहिरीं रैकी करे, उन खां पोइ बाक़ाइदे बंदोबस्तु करे पंहिंजो, ऐं हिकिड़ी जेका आहे सा किथां पंहिंजे ई जेको हुनजी जेका अपार्टमेंट हूंदो आहे उनजो चौकीदार हूंदो आहे, उनजी हिकिड़ी नंढड़ी कुहाड़ी हूंदी आहे, उहा खणंदो आहे चोरी करे, ऐं पोइ वरी वापसि अची रखी बि छॾींदो आहे ऐं कंहिंखे ख़बर कोन पवंदी आहे। पर बहरहाल हू जेॾी महिल क़तलु करणु वेंदो आहे त हू सिर्फ़ु उन औरत जो क़तलु करणु वेंदो आहे जेका सामान गिरवी रखंदी पई आहे, पर उन सां गॾोगॾु उनजी जेका नंढी हिकिड़ी माटे जी भेण हूंदी आहे उहा तमामु घणी ईअं सम्झो त मासूम हूंदी आहे, ऐं उनखे सॼी सोसाइटी में पसंदि कयो वेंदो आहे, जेके बि जिन माण्हुनि वटि हू ईंदी आहे उथंदी आहे, ऐं उन सभु उनखे ॾाढो पसंदि कंदा आहिनि, छो जो उहा ॾाढी बेज़रर क़िस्म जी जेका आहे सा औरत हूंदी आहे। उहा पंहिंजी भेण वटि बि ईअं ई सम्झो त हिकिड़ी जीअं नौकराणी जी हैसियत सां उहा कमु पई कंदी आहे। उहा जॾहिं हीअ हुनजो मर्डर कंदो आहे उन पोड़ी जो, त उहा हुते पहुची वेंदी आहे, ऐं रास्कोल्निकोव खे उन औरत जो बि मर्डर करिणो पवंदो आहे मजबूरन, छो जो हू चाहींदो आहे त आउं जॾहिं ॿाहिरि निकिरां त मुंहिंजो को गवाह न हुजे ऐं मूंखे को बि जेको आहे उहो टच न करे सघे, त हू उनजो बि क़तलु करे छॾींदो आहे। ऐं पोइ जॾहिं हू हुनजो क़तलु करे ॿाहिरि निकिरंदो आहे त हुनजी नफ़्सियात तब्दील थी वेंदी आहे, छो जो हू हिकिड़ी मतिलबु अहिड़ी औरत खे मारणु वियो हो जेका हुनजे लाइ जेका आहे सा नापसंदीदा हुई, समाज जे लाइ नापसंदीदा हुई, नुक़सानकार हुई, पर उते हिकिड़ी मासूम औरत जो बि क़तलु कंदो आहे। हाणे हुनखां डबल मर्डर थी वेंदो आहे हलियो, ऐं पोइ उनजी जेका नफ़्सियात तब्दील थींदी आहे उहा जेका आहे सा उनखे हिकिड़े ख़ौफ़ में मुब्तला करे छॾींदी आहे, ऐं उहो ख़ौफ़ जेको हूंदो आहे उहो ईअं चइजे त हर
जेको माण्हू ॻाल्हाए थो या ईअं चइजे त पन जेको को वण जो लुॾे पियो या हवा लॻे पई त हुनखे ईअं लॻंदो आहे त माण्हू मूंखे ॾिसनि पिया ऐं मुंहिंजे ॾोह जे बारे में हर माण्हू खे ख़बर आहे, ठीकु आहे न। हालांकि जॾहिं उहो क़तल करणु वेंदो आहे त उहो सोचींदो आहे त आउं त ॾाढो हिकिड़े बंदोबस्त सां प्लैनिंग सां मर्डर करणु पियो वञा न, ऐं इहा कंहिंखे ख़बर कोन पवंदी। ऐं वाक़ई बि जॾहिं महिल मर्डर करे ॿाहिरि निकिरणो आहे त कंहिंखे का ख़बर कोन हूंदी आहे, पर हुनजी पंहिंजी शख़्सियत तब्दील थी वेंदी आहे ऐं उन शख़्सियत तब्दील थियण जे करे उहो जेको आहे सो आख़िर में पंहिंजे ई जेको आहे सो ट्रैप में पाण फासी पवंदो आहे। इहो हिकिड़ो जेको आहे सो हिन नॉवल जे थीम जो जेको आहे सो इंट्रस्टिंग जेको आहे ईअं चइजे त पहलू आहे त इंसानु कीअं जेको आहे सो पंहिंजे ई क्राइम में कॾहिं कॾहिं तव्हांखे ॿाहिरां खां सज़ा नथी मिले पर तव्हांखे तव्हांजे अंदरि खां तव्हांखे सज़ा मिलणु शुरू थी वञे। सही। त मक़सदु कहिड़ो ख़ूबसूरत मैसेज आहे त सेल्फ डिस्कवरी बि तव्हांखे क्राइम जे थ्रू ई थिए थी ऐं हुनखे बि क्राइम जे थ्रू या सेल्फ डिस्कवरी थिए थी। हाणे इन कैरेक्टर जो हिकिड़ो पासो त इहो आहे त उहो मुकमल तौर ते रिलीजियस न आहे, पर जेको ॿियो कैरेक्टर आहे जेको हुन सां गॾु इंतिहाई हर वक़्तु मुख़लिसाना तौर ते हले थो, उहो आहे सोनिया जो कैरेक्टर। उहा प्रो रिलीजियस आहे ऐं उहा हुनखे सेखारे थी त कीअं मज़हबी शयुनि खे वठी करे माण्हू सेल्फ डिस्कवरी हासिलु करे सघे थो। हाणे इहो मैडम खां ई पुछंदासीं त ॿिन्हिनि किरदारनि में कहिड़ो वधीक इंस्पायरिंग कैरेक्टर आहे ऐं जेकॾहिं आहे त उहो छाजे करे आहे? हा बिल्कुलु, हिते ई जॾहिं असां ॾिसूं था त हुनजो जेको किरदारु आहे लीड कैरेक्टर जेको आहे रास्कोलनिकोव जो आहे, जेको हिकिड़ो नौजवान छोकिरो आहे पर उन सां गॾोगॾु उते उनजी जेका आहे सा पंहिंजे घर जे भरिसां हिकिड़ी ईअं सम्झो त नंढड़ो ईअं चइजे त शराब खानो आहे, उन में हिकिड़े माण्हू सां उनजी मुलाक़ात थी थिए जेको गवर्नमेंट सर्वेंट आहे ऐं उनखे ख़बर पए थी त उनजी हिकिड़ी नौजवान धीउ आहे सोनिया ऐं उहा प्रोस्टिट्यूट जेका आहे थी वई आहे ऐं उहो माण्हू हुनखे ॿुधाईंदो आहे रास्कोलनिकोव खे त उहा छोकिरी जेका आहे सा इन करे प्रोस्टिट्यूशन कंदी आहे जो उनजा जेके नंढा ॿार आहिनि उन्हनि खे पालण जे लाइ इहो पेशो इख़्तियार कयो आहे। बहरहाल हुनजी रास्कोलनिकोव जी जॾहिं मुलाक़ात थींदी आहे उन छोकिरी सां त हू उनखे ॾिसंदो आहे ऐं उन मां तमामु घणो मुतासिर थींदो आहे, छो जो उहा छोकिरी जेका आहे सा उन प्रोस्टिट्यूशन जे एज़ अ करियर चूंडण जे या हू जेका आहे सा उनखे परसू करे पई, उनखे जेको आहे सो इख़्तियार करे हले पई, पर हू हुनजी जेका हुनजो रूह जेको आहे उहो इंतिहाई पाक आहे। हू हिकिड़ी अहिड़ी छोकिरी आहे जेका सची आहे, जेका मुख़लिस दोस्त आहे, जेका तमामु घणी रहमदिल आहे, जेका सेल्फलेस आहे। हिकिड़ो अहिड़ो किरदारु जंहिंखे असां नेगेटिव कमु कंदे बि असां हुनखे नेगेटिव नथा चई सघूं। इहा हुन किरदार जी सोनिया जे किरदार जी जेका आहे सा इहा सम्झो त स्ट्रेंथ आहे। जॾहिं रास्कोलनिकोव उन सां मुलाक़ात करे थो त हुनखे पंहिंजे इर्द गिर्द को बि अहिड़ो फ़र्द नज़र नथो अचे जंहिंसां हू पंहिंजे क्राइम जे बारे में जेको आहे सो इहा ॻाल्हि करे सघे। ऐं काफ़ी मुलाक़ातुनि खां पोइ छो जो हू जेको आहे सो हुनजे पीउ जो हिकिड़ो सम्झो त ॼाणण सुञाण वारो माण्हू हूंदो आहे, पोइ हुनजी जॾहिं छो सोनिया जे पीउ जी जॾहिं डेथ थी वञे त हीअ हुनजी मदद बि कंदो आहे ऐं थोरो हुनजे क्लोज़ अचण खां पोइ हीअ इहो महसूसु कंदो आहे त सोनिया खे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधाईंदसि त सोनिया मुंहिंजे ॻाल्हि खे ॿुधी मूंखां नफ़रत कोन कंदी ऐं हू मुंहिंजे ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कंदी त मूं इहो क्राइम छो कयो आहे। ऐं थींदो बि ईअं ई आहे त सोनिया खे जॾहिं हू इहा ॻाल्हि ॿुधाईंदो आहे त सोनिया थोरी देरि जे लाइ त परेशान थी वञे त जंहिं माण्हू खे आउं एतिरो सुठो थी सम्झां ऐं उहो क़ातिल कीअं थो थी सघे, पर हू जॾहिं ॿुधंदी आहे त पोइ हू सोचींदी आहे त क़तल करणु त यकीनन क्राइम आहे, पर हुन इहो ॾोह छो कयो इन ॻाल्हि जे बारे में हू सोचींदी आहे त कहिड़ियुनि शयुनि जेको आहे सो हुन ॻाल्हि खे रास्कोलनिकोव खे मजबूर कयो त हुन इहो मर्डर कयो। पोइ हुनखे मज़हब जे बारे में ॿुधाईंदी आहे ऐं हुनखे बाइबल मां कुझु आयतूं जेके आहिनि से पढ़ी हुनखे ॿुधाईंदी आहे ऐं हुनखे आहिस्ते आहिस्ते इन ॻाल्हि जे लाइ राग़िब कंदी आहे त हू जेको आहे सो पंहिंजे क्राइम खे मञे ऐं ज़मीन खे जेको आहे सो वञी पुलिस स्टेशन जे साम्हूं वञे, उते ज़मीन ते झुके, ज़मीन खे चुमी ॾेई ऐं पंहिंजे ॾोह खे क़बूल करे त इहो ॾोह मूं कयो आहे, त पोइ हुनखे जेको आहे सो निजात मिलंदी ऐं रास्कोलनिकोव खे आख़िर में ईअं करिणो पवंदो आहे। सोनिया जे चवण ते हू वेंदो आहे ऐं पुलिस जे अॻियां वञी जेको आहे सो सरेंडर कंदो आहे, तॾहिं हुनखे जेको आहे सो हुन मां निजात मिलंदी आहे। त हिन में हिकिड़ो ॿियो बि कैरेक्टर आहे जेको इंस्पेक्टर जो रोल आहे, उन जो बि ॾाढो हिकिड़ो पॉज़िटिव रोल रहियो आहे रास्कोलनिकोव जे
सॼे किरदार में। सो तव्हां हिन इंस्पेक्टर जे कैरेक्टर खे कीअं एनालाइज़ कंदो? इंस्पेक्टर जेको आहे पोरफ्री, उन जो कैरेक्टर थोरो ईअं सम्झो त इलाही ट्विस्टिंग कैरेक्टर आहे। उनखे असीं पॉज़िटिव बि चई सघूं था ऐं थी सघे थो त कुझु माण्हू उनखे नेगेटिव बि चवनि, पर हक़ीक़त में मूं जॾहिं पढ़ियो पियो त मूंखे फील थियो त उनजो कैरेक्टर जेको आहे इलाही स्ट्रॉन्ग ऐं ॾाढो ह्यूमनिस्टिक कैरेक्टर आहे ऐं पंहिंजे प्रोफेशन जे हिसाब सां उहो ॾाढो ईअं सम्झो त स्ट्रॉन्ग तरीक़े सां जेको आहे सो पंहिंजे कैरेक्टर खे निभाए पियो। ऐं उन वक़्त जा हालात जेके असां समाजी तौर ते ॾिसूं त उन में नो डाउट के समाजी बुरायूं इलाही मौजूदु हुयूं रशिया में, पर जेकॾहिं पुलिस आहे त पुलिस पंहिंजी लिमिटेशन्स खां ॿाहिरि न पई निकिरे ऐं हिकिड़ो जेको इन्वेस्टिगेटर आहे उहो पंहिंजी इन्वेस्टिगेशन्स में पंहिंजी लिमिट्स जे अंदरि रही इन्वेस्टिगेशन करे पियो। अॼु असां ॾिसूं था असांजे दौर में असांजो हर इदारो पंहिंजे लिमिट्स खां ॿाहिरि निकिरी ऐं कानून खे तोड़े जेको आहे सो मुख़्तलिफ़ इंतिहाई तौर ते जेके आहिनि से इंतिहाई क़दम खणनि था। पर हीउ जेको किरदारु आहे पोरफ्री जो, उहो छा थो करे जो रस्कोल्निकोव खे हिकिड़ो दफ़ो हिकिड़े कंहिं जेको आहे सो सबब जे करे जॾहिं पुलिस में घुरायो थो वञे त हुते इन्हनि ॿिनि औरतुनि जे क़तल जी ॻाल्हि ॿुधी रस्कोल्निकोव जेको आहे बेहोश थी किरी थो पवे। त उन जे बेहोश थियण जी जेको इंसिडेंट आहे उन खे ही उतां खां नोट करणु शुरू थो करे ऐं उतां खां ही उन ते शक थो करे त शायदि थी सघे थो त इन क़तल जो इन्हनि जेको ट्विन मर्डर आहे उन जो तालुक़ जेको आहे सो रस्कोल्निकोव जी शख़्सियत जे जेको इन में जेको ॻाल्हि ॿुधण खां पोइ बेहोश थियो आहे त उन सां किथे हुजे। ऐं पोइ ही ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में ही जेको आहे सो उन खे ईअं सम्झो त मञाइण जी कोशिशि थो करे या उन जी जेका शख़्सियत खे खोलण जी कोशिशि थो करे ऐं उन जे मथां हिकिड़ो प्रेशर विझण जी कोशिशि थो करे त हुन मर्डर कयो आहे। जेकॾहिं मर्डर कयो हूंदो त हू कंहिं न कंहिं ॻाल्हि जे थ्रू ज़रूरु हुनजो जेको आहे सो एतराफ़ जेको आहे सो मुंहिंजे अॻियां अची वेंदो। पर जीअं त रस्कोल्निकोव हिकिड़ो पढ़ियल लिखियल नौजवान आहे ऐं लॉ जो स्टूडेंट आहे ऐं उनजे करे हू लॉ खे बि सम्झे थो, समाजी जेके दबाव आहिनि उन्हनि खे बि सम्झे थो, पंहिंजी जेका उन वक़्त में उनजी जेका ईअं सम्झो त जेका तिबी कंडीशन आहे हू जेको बार बार बेहोश थो थी वञे या जेको आहे सो बुखार उनखे शुरू में चढ़ी वेंदो आहे ऐं उन्हनि कैफ़ियतुनि मां हू जेको आहे सो निकिरे थो त हू सॼी पंहिंजी जेका इर्द गिर्द जेका उनजो जेको माहौल आहे उनखे हू सभु सम्झे थो ऐं इन करे उहो ॾाढो मुहतात तरीक़े सां पोरफ्री सां ॻाल्हाए थो ऐं किथे बि उनखे इहो जेको आहे सो मौक़ो नथो ॾिए त उनजे मथां इल्ज़ाम लॻे या हू पंहिंजी ॻाल्हियुनि में किथे बि इन ॻाल्हि खे जेको आहे सो एक्सपोज़ करे। अंटिल अनलेस असां ॾिसूं था त आख़िर में हू सोनिया जे चवण ते सरेंडर करे थो ऐं जॾहिं सरेंडर करे थो तॾहिं ई उनखे जेको आहे सो पुलिस गिरफ़्तार करे थी। अदरवाइज़ पोरफ्री उनखां जेको आहे सो ईअं चइजे त एतराफ़ जुर्म नथो कराए सघे। मतिलबु कंहिं हद ताईं ईअं चई सघिजे थो त वरी बि हिते रिलीजियस प्लेज़ इट्स रोल। त हुनजी जेका बि तरबियत सोनिया कई रिलीजियसली उहा ई साॻी हुन ते शायदि बाउंड थी वई ऐं जंहिंजे करे हुन पंहिंजी सेल्फ डिस्कवरी कई। अच्छा मंसूर, हिते आउं चवंदसि त असां सम्झंदा आहियूं त इंसानु शायदि कंहिं हिकिड़े जेको आहे सो एंटिटी जो नालो आहे, पर मुंहिंजे ख़्याल में त इन नॉवल पढ़ण खां पोइ असांखे महसूसु थींदो त जेकॾहिं को हिकिड़ो माण्हू आहे जंहिंजो को अक़ीदो कोन्हे पर जॾहिं उन खां को अहिड़ो क्राइम जेको आहे सो उनजो इर्तिकाब थी थो वञे, उन कमिट थी थो वञे त उन जो जेको आहे सो वरी निजात जे लाइ उनखे हिकिड़े अहिड़े सहारे जी ज़रूरत थी पवे जंहिंसां उनखे शायदि किथे न किथे अंदरि जेको तव्हांजो इमोशनल जेके फीलिंग्स आहिनि उन्हनि खे सपोर्ट खपे, उनखे प्यारु खपे, उनखे मोहबत खपे, या वरी ईअं चऊं त उते किथे न किथे जेको अक़ीदो जेको मौजूदु आहे, मज़हबी जेके इर्द गिर्द माण्हू मौजूदु आहिनि उन्हनि जो मज़हबी हुजणु जेको आहे उहो हुन माण्हू जी बि हेल्प पियो करे जेको कंहिं बि अक़ीदे में मौजूदु कोन्हे। ठीकु आहे न? त हाणे असां चई सघूं था त उहे अक़ीदा जेके आहिनि उहे बि असांखे किथे न किथे एज़ अ ह्यूमन हेल्प कनि था। सो बहरहाल हू जेको आहे कैरेक्टर जेको आहे रस्कोल्निकोव, उनजो को रिलीजियस जेको अक़ीदो कोन्हे पर वरी बि सोनिया जे अक़ीदनि जे करे हू जेको आहे सो हिकिड़ो कंफर्ट महसूसु थो करे ऐं हू जॾहिं बाइबल थी पढ़े त हुनखे दिली हिकिड़ो सुकून थो मिले। त मतिलबु इंसानु एॾो मजबूर आहे जो जॾहिं तंग हालतुनि में फासी थो पवे त पोइ हुनखे नंढनि नंढनि शयुनि जा सहारा खपनि था। इहा ई शायदि ॻाल्हि आहे जेका असांखे हिन नॉवल में ॿुधाइण जी कोशिशि कई वई आहे, छो जो राइटर जेको आहे दोस्तोविस्की
उहो पाण बि जेको आहे सो ईअं सम्झो त हिकिड़ो कम्युनिस्ट आइडियाज़ जो माण्हू हो। ऐं जॾहिं उते पहुचे थो जेल में, त उते उनजी जेका 8 सालनि जी जेका जेल काटे थो, उन में उहो बाइबल पढ़े थो, ठीकु आहे न। ऐं मुंहिंजे ख़्याल में उहो ई जेको बाइबल पढ़ण वारो जेको आहे, उनजो असल में जेको ईअं सम्झो त प्रैक्टिकल लाइफ में उनजो अमल थिए थो, उन खे हू सोनिया खां थो कराए न। ऐं सोनिया ऐं रस्कोल्निकोव जो कैरेक्टर, उन में उहो जेको तज़ाद ॾेखारे थो, उहो शायदि उनजो पंहिंजो अंदर जो तज़ाद आहे, जिते हू पाण शुरू में मज़हबी कोन्हे, पर अंदरि वञी जेल में अंदरि हू मज़हबी थी थो वञे। ऐं जॾहिं ॿाहिरि निकिरे थो त हू कुझु न कुझु मज़हबी जेके आहिनि से अक़ीदा खणी पोइ थो ॿाहिरि निकिरे। त इहो इंसान जूं कमज़ोरियूं आहिनि, उहे हुन ॾेखारण जी कोशिशि कई आहे। त मक़सदु वरी बि रिलीजियस माण्हू न हुजण जे बावजूदि बि हुनखे बाइबल पढ़णो ई पियो। ऐं जॾहिं बि को नॉवल उनजो एनालिसिस कबो आहे त उनजो रिलीजियस, पॉलिटिकल ऐं साइकोलॉजिकल पर्सपेक्टिव, इन्हनि टिनी पर्सपेक्टिव्स खे ॾाढो गहराईअ सां ॾिसबो आहे। किन किन नॉवल्स या किन किन शॉर्ट स्टोरीज़ में इकनॉमिकल पासो बि ॾिठो वेंदो आहे, पर हाणे जीअं त हीअ कहाणी उन हिसाब जी न आहे, इन करे असां हिन जा ॿिया पासा ॾिठासीं। बाक़ी जेको असांजो पासो रहियो आहे उहो पॉलिटिकल ऐं सोशल कंडीशन्स ऑफ रशिया एट दैट टाइम, इहो असांजो पासो रहियल आहे। जेको मैडम खां पुछंदासीं त उन टाइम जेके रशिया जा कंडीशन्स हुआ उहे कहिड़े नोयत जूं हुयूं ऐं उन्हनि ते थोरी रोशनी विझनि। हा, उन वक़्त में जेको हिन नॉवल मां अंदाज़ो थिए थो, 1866 में ही नॉवल जेको आहे सो पब्लिश थियो हो। ऐं उन वक़्त में जेके हालात हुआ इहे हुआ त जेको अमीर तबिको हो उहो तमामु घणो अमीर हो, ऐं जेको ग़रीब तबिको हो उहो तमामु घणो ग़रीब हो। जीअं असां हींअर ॾिसी सघूं था त असांजे सिंध में जेके आहिनि से समाजी हालात असांखे ईअं नज़र अचनि था त ग़रीब जेको आहे उहो तमामु घणो ग़रीब आहे, ऐं अमीर जेको आहे उहो तमामु घणो अमीर थींदो पियो वञे। त इहो जेको तवाज़ुन जो जेको आहे सो टुटी पवणु समाज मां, उन जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पोइ तव्हां ॾिसंदा आहियो त पोइ समाज जेके आहिनि से कहिड़े पासे हलिया वेंदा आहिनि। उन वक़्त में औरतूं एतिरियूं मजबूर थी वियूं हुयूं जो असां ॾिसूं था त जेका हिकिड़ी सुठे ख़ानदान जी छोकिरी जंहिंजो पीउ गवर्नमेंट सर्वेंट आहे, उन जी नौजवान छोकिरी जेका गुरबत जे सबबु जेके हुन नंढा जेके भाउ भेणूं आहिनि उन्हनि जी ज़िंदगियुनि खे बचाइण जे लाइ उहा प्रोस्टिट्यूशन थी करे। उन खां अलावा जेके आहिनि से उते औरतूं मजबूर आहिनि जिन खे को बि मर्द जेको आहे उहो कुझु पैसनि जे करे ॾेई ऐं लालच ॾेई उहा जेको आहे सो उन्हनि खे मतिलबु पंहिंजे हवस जो निशानो बनाए सघे थो। उन खां अलावा औरत जेका आहे उनजो हाल इहो हो जो औरत घणी तालीम याफ़्ता कोन हुई। इन में असां ॾिसूं था रस्कोल्निकोव जी जेका मदर जो किरदारु आहे उहा अणपढ़ियल आहे, पर उनजी जेका भेण आहे दुनिया, उहा उनजी जाइ ते हिकिड़ो मतिलबु थोरी पढ़ियल हुजण जे करे हिकिड़ी गवर्नेंस जो जेको आहे सो उनजो उहा रोल प्ले थी करे, ऐं उते उनखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके आहिनि चैलेंजिस जेके आहिनि से उहे भोगणा था पवनि। त उहा गुरबत ऐं इनइक्वलिटी उन समाज जेका आहे उहा हिन जी कहाणी में असांखे भरपूर नमूने सां नज़र थी अचे त ग़रीब जेको आहे उहो तमामु घणो ग़रीब आहे ऐं अमीर जेको आहे उहो तमामु घणो अमीर आहे। ऐं इन ई हालतुनि जे करे शायदि असां ॾिसूं था त दोस्तोयेव्स्की जेको आहे उहो हिकिड़ी तहरीक जो हिसो बणिजी वियो, जंहिंजे करे हुनखे क़ैद कयो वियो ऐं पोइ हू जेको आहे सो साइबेरिया में 8 साल क़ैद भोगण खां पोइ आज़ादु थियो। तॾहिं हुन जेको अदब लिखियो उन में उहे सभई पासा असांखे जेके उन समाज जा आहिनि उहे नज़र था अचनि। त हिन स्टोरी जे हाणे पाण मोरल जे तरफ़ वधंदासीं त हिन जो आख़िर कोर मैसेज या क्रक्स छा आहे, त जीअं असांजो ऑडियंस सम्झे ऐं जेको अगरि नॉवल न बि पढ़ी सघे थो त उहे इन मोरल मां ई हासिल करे वठनि त हिन जो सबक़ु छा आहे। सबक़ु मुंहिंजे ख़्याल में त इहो आहे त तव्हां इंसान जेको आहे उहो जेकॾहिं को क्राइम करे थो त उहो कानून खां त बची सघे थो पर पंहिंजे ज़मीर खां नथो बची सघे। इहो हिन जो जेको आहे सो ईअं सम्झो त कोर हिकिड़ो मैसेज आहे न। त उन में तव्हां जेकॾहिं हीअ नॉवल पढ़ंदा या हिन जो तर्जुमो कंहिंजो जेकॾहिं सुठो लिखियलु आहे उहो तव्हां पढ़ंदा त हिन जो जेको हीरो आहे या लीड कैरेक्टर आहे रस्कोल्निकोव, उहो जॾहिं क़तल करे थो त उहो सम्झे थो त आउं हिकिड़ो एक्स्ट्राऑर्डिनरी जेको आहे सो मैन आहियां, ऐं हिकिड़ो आला माण्हू आहियां जंहिंखे अथॉरिटी आहे त आउं सोसाइटी खे बहितर करण जे लाइ ऐं उन जी भलाई जे लाइ ही जेको आहे सो ॾोह करे सघां थो या मर्डर करे सघां थो। पर जॾहिं उहो मर्डर करे थो वठे उनखे ख़बर नथी हुजे त मुंहिंजो अंदरि में हिकिड़ो ॿियो इंसान बि मौजूदु आहे
ऐं उहो इंसानु जेको आहे उहो कीअं बिहेव कंदो, कीअं मूंखे इफेक्ट कंदो, उनजी उनखे ख़बर कोन्हे। अमल करण खां पहिरीं उनखे पंहिंजे अंदर जे इंसान जी ज़मीर जी का ख़बर कोन्हे। ऐं ज़मीर जेको आहे उहो तव्हांजो कीअं थो जागे, छो जो असांजे अंदरि असां सोसाइटी मां जेके शयूं सिखूं था, असां जेके शयूं तरबियत जे दौरान हासिलु था कयूं, असांजो जेको माइंड डेवलप थो थिए, उन में असांखे हिकिड़ी शइ अंदरि ई अंदरि हिकिड़े ॿिए इंसान जी जेका आहे उहा पालना बि असांजे अंदरि थिए थी। उहो इंसानु उन्हनि सभिनी शयुनि खे महसूसु थो करे त छा ग़लति आहे, छा सही आहे। ऐं पोइ जॾहिं असांजे हथां का शइ ग़लति थी वञे त चाहे उहा दुनिया खे नज़र अचे या न अचे, पर असांखे अंदरि ई अंदरि पंहिंजो पाण खे उहा नज़र अचे थी। असां पंहिंजो पाण खां उन शइ खे लिकाए नथा सघूं। ऐं जेसिताईं हिन दुनिया जा ठाहियल कानून उन्हनि जे मुताबिक़ असांखे सज़ा नथी मिले, तेसिताईं असां हिकिड़ी जेका आहे सो सुख वारी ज़िंदगी बि नथा गुज़ारे सघूं। इहो हिन जो जेको आहे सो असल में मैसेज आहे, असल में जेको आहे सो हिन जो क्रक्स आहे। मतिलबु चवण जो त इहो ई थियो त पंहिंजो पाण खे सुञाणणु पहिरियों ॾाको आहे ॾाप जे तरफ़। इहो एरिस्टोटल बि ॻाल्हि कई। ऐं 40 रूल्स ऑफ लव में जेको पहिरियों शम्स तबरेज़ जो ॾिनल रूल आहे उन में बि इहो ई आहे त नोइंग यूर सेल्फ विल लीड यू टू द नॉलेज ऑफ गॉड। गॉड मां त हुनजी मुराद पंहिंजो पाण ई आहे ऐं पंहिंजो पाण खे सुञाणणी आहे। ऐं लतीफ़ बि इन ते घणो ई चयो आहे त पहिरीं पाण सुञाणो, तॾहिं ई तव्हां बाक़ी ॿियूं शयूं सुञाणे सघंदो ऐं ॿियो समाज ते तव्हांजी गहरी नज़र हूंदी। हाज़िर थींदासीं ॿिए दफ़े कंहिं ॿिए महिमान सां ऐं ॿिए किताब सां। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।